अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे बेहतरीन अपडेट ॾींदासीं तकरार ड्रामे के बारे में। ख़ास करे अज तव्हांखे हिकु वॾी ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां दोस्तों। शोबिज़ जे हवाले सां मोहब्बतन जो माग ड्रामे के हवाले सां छा हिन हफ़्ते मोहब्बतन जो माग ड्रामो हलण वारो आहे या वरी फरवरी महीने में। अज तव्हांजी फरमाइश ते तव्हांजा कमेंट पढ़ी मूं ही अपडेट आंदी आहे दोस्तों। वॾी रिसर्च करे ऐं तव्हांजे साम्हूं रखंदुसि हिन अपडेट के। मुझे ख्याल में ही अपडेट तव्हांजे कम जी आहे, इन के ज़रूर पूरो ॾिसो ऐं पंहिंजा पोइ कमेंट राय भी ॾिजो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरियों मोहब्बतन जे माग जे बारे में। मोहब्बतन जो माग जो ड्रामो आहे दोस्तों, वो रुकिजी वियो हुयो। तव्हांखे ख़बर हुई जनवरी में हलणो हुयो। हाणे अॼु कल्ह टियों ॾींहुं वठी कमेंट मां तव्हांजा पढ़िया ऐं मां काफ़ी अदाकारनि सां राब्तो कयो, ॻाल्हायो ऐं उन्हनि जी बि वॾी महिरबानी, उन्हनि सुठो रिप्लाई ॾिनो ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई बजट जे करे जेको आहे ड्रामो रुकिजी वियो आहे। मोहब्बतन जो माग अदाकारनि जा जेका पेमेंट हूंदी आहे, बजट हूंदा आहिनि, पोइ उन्हनि जे करे थोरो मसइलो थियो आहे। इन जे करे मोहब्बतन जो माग ड्रामो रुकिजी चुको आहे। थी सघे थो त फरवरी महीने में हले, थी सघे थो फरवरी खां पोइ हले वञी बाद में, लेकिन हिन जनवरी महीने में यानी हिन हफ़्ते में मोहब्बतन जो माग ड्रामो बिल्कुलु कान ईंदो। इहा तव्हां दोस्तनि जी फरमाइश ते मूं अपडेट आंदी आहे। ही वॾे कम जी अपडेट आहे दोस्तों। थी सके तो हिन महीने में जो तव्हां इंतज़ार मोहब्बतन जो माग जो न कयो। हीउ हफ़्तो भी महीनो खुटण वारो आहे, 22 जनवरी या 23 जनवरी अचण वारी आहे, ठीक है न दोस्तों। बाक़ी फरवरी में चांस अथसि हलण जा, लेकिन बजट ऐं पेमेंट जा जेका मसला थिया आहिनि, इन जे करे इहो चक्कर थियो आहे। मूं अॻे भी हिकु अपडेट ॾिनी हुई, जॾहिं बि मां जेको ड्रामो रुकंदो आहे त उहो अदाकारनि जी पेमेंटनि जा मसला थींदा आहिनि। अदाकार पेमेंट वधीक घुरंदा आहिनि त तॾहिं ड्रामा रुकिजी वेंदा आहिनि। ठीक आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।